सिंध जंहिंखे सूफ़ियनि वलियनि ऐं दरवेशनि जी धरती सॾियो वेंदो आहे, इन्हनि बुज़ुर्गनि जिते मुहबत बराबरी ऐं तसव्वुफ़ जो दर्स ॾिनो त उते इन्हनि अज़ीम इंसाननि पंहिंजे उसूलनि ऐं आदर्शनि ते सिर जो नज़रानो पेश करणु ऐं धरती ते थींदड़ जबर नाइंसाफ़ियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु वेर जो दर्स पिणु ॾिनो। हूअं त दुनिया में मुज़ाहिमती वेर जा ॿिया बि खोड़ सारा मिसाल मिलनि था। फ्रांस जो जोन ऑफ आर्क खां वेंदे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती ताईं दुनिया जे दोदनि जबर ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु जिहाद जो झंडो बुलंद कंदे ऐं बग़ावत जो अलम बुलंद कंदे वक़्त जे आमरनि ऐं जाबरनि ख़िलाफ़ु जदोजहद कई। पर बरे सग़ीर जी तारीख़ ते नज़र विझण सां मालूम थींदो त हिते मुज़ाहिमती तहरीक जो बुनियादु सूफ़ी शाह इनायत शहीद झोक वारे विधो, जंहिं हिंद ऐं सिंध जे मज़लूम मतभेद ऐं रियासती ॾाढ जो शिकार थियल हारियुनि खे जो खेड़े सो खाए जे नारे हेठि गॾु करे दहली जे मुग़ल हुकुमरान फ़र्रुख़ सेर ऐं सिंध जे वाली यार मोहम्मद कलोर सां मुहाॾो अटकाए दुनिया खे दग ॾिनो त हक़ जे हुसूल लाइ सिर क़ुर्बान करणु जिहाद सां गॾोगॾु शहादत पिणु आहे। हक़ ऐं बातिल जी इन जंग में बज़ाहिर त दहली जे हुकुमरान जी फतह थी, पर सूफ़ी शाह इनायत शहीद समेत हज़ारे मासूम सूफ़ियनि जी शहादत हिन धरती ते इनकलाब जो उहो ॿिज छटे छॾियो जंहिंजा पड़ाॾा अॼु बि झोक शरीफ़ जी नगरी में ॿुधा वञनि था। हर साल हिंद ऐं सिंध समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां कहे ईंदड़ हज़ारे सूफ़ी बिना मज़हबी फ़र्क़ अक़ीदे ऐं ऊंच नीच जे मुर्शिद जी दरबार में हाज़िरी भरे पंहिंजे बेचैन रूहनि खे हक़ीक़ी सुकून पहुचाइनि था। सिंध ऐं हिंद जे सूफ़ियनि जे शाह इनायत शहीद जी नगरी में गॾिजण ऐं मुर्शिद जी दरबार में पेश पवण जा मुख़्तलिफ़ अंदाज़। हिकिड़ा चांठूचूं में मुर्शिद खे रीझाइनि था त ॿिया यकतारा ऐं चपलियूं खणी मुर्शिद जे साम्हूं नची उनखां मुहबत जी ख़ैरात वठनि था। इश्क अक़ीदत ऐं मुहबत जे हिन बेमिसाल मेड़ाके में अमीर ऐं वज़ीर में को बि फ़र्क़ु न हूंदो आहे। सभई हिक ई अङण में हिक ई रंग में रंगिजी दुनिया खे इहो पैगाम था ॾियनि त वाक़ई हीअ धरती अरगूननि तरखाननि ऐं पठाननि जी न पर सूफ़ियनि ऐं सनतनि जी आहे, जेके हक़ ख़ातिर सिर ॾियणु ॼाणनि था त सिर वठणु ॼाणनि था। शायदि हीअ दुनिया जी पहिरीं दरगाह आहे जिते सूफ़ियनि जो हेॾो वॾो इज्तिमा गॾु थिए थो ऐं हर साल इहो वचन करे हितां रवानो थिए थो त दुनिया मां मज़हबी मतभेद जो अंत आणिबो ऐं ॾुखायलनि जे दर्दनि जो दरमान बणिबो ऐं सदाईं हक़ जो अलम बुलंद कबो। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे।